ॿ फुल्का उहे खाधई। वरी वञी गुरु जी खे कंप्लेन कई, चईंसि भई गुरु जी तव्हां त चयो हिक खे सॾु कर, 2 अची विया, ॿिनि खे सॾु कयो त 4 अची विया। हाणे मूंखे मथे एकादशी ते मूंखे अञा डबल अटो ॾिजो, हाणे मूंखे 4 किलो ॾिजो, छो त पूरा नथा पवनि। गुरु जी खे अचे गुस्सो, चए भई हे कूड़ ॻाल्हाए थो। चई मां बि हिनजे पुठियां पुठियां वेंदोमांसि, ॾिसंदोमांसि इहो करे छा थो। हाणे हुन 4 किलो अटे मां हुन 16 ठाहिण वारो हुयो, उते रखी छॾियईं अटो। चए थो मां हिक खे घुरायो 2 अची विया हुया, ॿिनि खे घुरायो 4 अची विया, हाणे मां 4 खे घुराईंदुसि त पक 8 ईंदा। पहिरियों मां ॾिसां घणा था अचनि ऐं मां छो ठाहियां हर दफ़े उन्हनि जे लाइ। हिन दफ़े मां हिननि खां ठाराईंदुसि, जेके अचनि था न राम सीता लक्ष्मण, हिननि खां मां ठाराईंदुसि। त बराबरि ईअं थियो, रखी छॾियईं। भॼन ॻाइण वेही रहियो, भई भोग लाइ भई सॾु करां उन्हनि खे। वरी उन्हनि खे चयईं मीठे मीठे फल खाओ तुलसी के ठल खाओ, मीठे मीठे फल खाओ तुलसी के ठल खाओ, खीर और पूरी खाओ भगतों के घर आओ, खीर और पूरी खाओ भगतों के घर आओ, भगतों के घर आओ। आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, रुचि रुचि भोग लगाओ मेरे राम, बड़ी खुशियाँ से भोग लगाओ मेरे राम जी। मैं दासी की यही है विनती, सारी असंगत की यही है विनती, दासिया को दर्श कराओ मेरे राम, सारी संगत को दर्श कराओ मेरे राम जी। आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, आओ मेरे राम जी सतगुरु श्याम जी, रुचि रुचि भोग लगाओ मेरे राम, बड़ी खुशियाँ से भोग लगाओ मेरे राम जी। जेको पाण पिछलो भजन चयोसीं न, दुनिया से मैं हारी आई तेरे द्वार, यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार। त हिते हार जीत उहा न आहे भई असां कोई केस खटियोसीं या असां कंहिंसां बाज़ी खटीसीं, कंहिंसां कॉम्पिटिशन खटीसीं। हिते जीतण माना प्रभुअ जो दर्शन पाइण। यहाँ अगर मैं हारी कहाँ जाऊंगी सरकार, अगरि असांखे भॻवान जो दर्शन न थियो माना असां हारजी वियासीं। अगरि असां प्रभु पाए वरितोसीं, उन्हनि जो दर्शन थी वियो, उन्हनि जो आशीर्वाद मिली वियो, त माना असां दुनिया जी जनम जी बाज़ी पाण खटे छॾीसीं, जीअं हाणे बोला खटी आहे। कॾहिं गुरुअ जे अॻियां बि अची न वेठा हुआ राम सीता लक्ष्मण हनुमान, ऐं हाणे बराबरि ख़बर वधीक ईंदा, बरोबर सां 8 ॼणा अची विया। चईंसि राम भॻवान लॻाए ॿई ॿिनि, चईंसि मां चरियो थोरी आहियां, हर दफ़े मां ई ठाहे रखां, हिन दफ़े तव्हां सभिनी खे कमु करिणो अथव, तव्हां सभिनी खे ठाहिणो अथव भोजन। चईं सीता माता खे हलो तव्हां भरतो ठाहियो, राम भॻवान खे चईं तव्हां अटो ॻोयो, हनुमान खे चईं वञ पाणी भरे अचु, लक्ष्मण खे चईं हलो भई तूं पातल लॻाए। सभु कम ते लॻी विया। इहो वेही रहियो आहे, चए थो 2 दफ़ा मां खारायोमांसि, हाणे 3 दफ़ो हिननि खे खाराइणो आहे। ऐं वाकई भॻवान खे ईअं बोला खपनि। असांखे बि भॻवान खे ईअं आज़माइणु खपे। इन में कोई बि इहो कान्हे भई भॻवानु माइंड कंदो, न,